कुछ मंशूर पेश कयो मैं इमरान खान जो मंशूर पेश ना कयो तो मैं कशकोल तोड़ दूंगा, मैं कर्जा नहीं लूंगा, मैं करोड़ नौकरियां दूंगा, मैं 50 लाख घर दूंगा। तो मैं मां ॻाल्हि उहा कई आहे जेका मां करे सघां थो। ऐं प्रैक्टिकली तौर ते जॾहिं मां झोलियूं फैलाए चंदा कट्ठा करे, ज़कातूं कठियूं करे, ख़ैरातूं कठियूं करे, सैलाब में सिंध जे 23 ज़िलनि जे 75 तालुकनि जे 1,500 खां वधीक यूनियन काउंसिल में लखनि माण्हुनि खे इमदाद पहुचाए सघां थो। त इक़्तिदार में अची करे सिंध जे अवाम जी ख़िदमत छो नथा करे सघां। हिकिड़े तव्हांजे ज़िले जी 300 अरब जी रॉयल्टी आहे सिर्फ़ु गैस ऐं पेट्रोल जी। असर इहो आहे जो तव्हांजो ज़िलो तबाही जे किनारे ते आहे। को हिकिड़ो रोड तव्हांजे ज़िले में सलामत कोन्हे। करप्शन ई 3 अरब हितां जी हेल्थ जी जेको आहे उहा बजट आहे। तक़रीबन हितां जी 4 खां 5 अरब रुपया तालीम जी बजट आहे, लेकिन न तालीम आहे, न सिहत आहे, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि। सिर्फ़ु करप्शन ऐं करप्शन आहे। सिर्फ़ु करप्शन जो ख़ात्मो थिए, जेका हक़ीक़ी पैसा हितां जी बजट आहे 100% ख़र्च थिए त सिंध सॼी सोनी थी वेंदी। असां कोई तीर न हणंदासीं। असां सिर्फ़ु इदारनि मां करप्शन जो ख़ात्मो आणे जेका रक़म जंहिं इदारे जी मुख़्तस थियल आहे उहा इन्हनि इदारनि में 100% ख़र्च कराईंदासीं त जीअं सिंध जे अवाम खे उन जा हक़ मिली सघे।